नाज़रीन, दाद लगारी जी रेगिस्तानी पट्टीअ में चौपाए माल ते गुज़र सफ़र कंदड़ मालवंदनि जा सख़्तु थधि ऐं अहंज ॿीणा थी विया आहिनि। माल जे चारे लाइ पंहिंजा अजा छॾींदड़ मालवंदनि खे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। वधीक तफ़सील सूं था अमजद लगारी जी हिन रिपोर्ट में। मालवंद माण्हुनि जी ज़िंदगी बेखाना बदोशी वारी ज़िंदगी आहे, जेके सॼो साल चौपाए माल जे चारे लाइ पंहिंजो घर छॾे सर्दी हुजे या गर्मी खुलियल आसमान हेठि पंहिंजी ज़िंदगी बसर कनि था। पंहिंजो फ़िक्र करण बदिरां पंहिंजे माल खे पंहिंजो कुटुंब रोज़गार सम्झी सख़्तु सर्दीअ में खेमा खोड़े कखां छपर अॾे पंहिंजे घर भातियुनि समेत रहनि था। चौपायो माल पिणु सख़्तु सर्दीअ में खुलियल आसमान हेठि रहण करे बीमार पिणु थिए थो। वधीक मालवंद माण्हुनि आवाज़ टीवी खे ॿुधायो त असांखे साईं सिंध हुकूमत का शइ न ॾींदी आहे। असां मारवाड़ा माण्हू दर पदर थिया वञा आहियूं। न असांखे को तंबू मिलियो आहे, न को पखो मिलियो आहे, न अनो अटो मिलियो आहे। महांगो थी वियो आहे ॾाढो मुल्क। असांखे वेहण ई कोई न आहे चाहींदो जो छड़ो वेहण ॾिए असांखे को। कॾहिं हिते था वेहूं, कॾहिं हुते था वेहूं, हर को चवंदो आहे असांजूं बनियूं न हलिया। असांजो न गाह न बसि इहो पन पुटो खणी ईंदा आहियूं, न पैसो आहे न पाव। हुकूमत जो महांगो थी वियो आहे। इहो माल बि ईअं कखड़नि में पियो आहे पारे में, असां बि कखनि में पिया आहियूं। असां मिसकीन माण्हू को वारस न आहे थींदो असांजो। पोइ माल वारनि जो त चारनि जो त मारू माण्हू आहिनि, माल वांदो माण्हू आहिनि, उन्हनि खे मिलंदो त कुझु कोन्हे पिए। का बीमारी आहे, का ॾुख आहे, को सुख आहे, इन में ज़रूरु एमरजेंसी मिलंदो त कुझु ई कोन्हे पिए। न गवर्नमेंट का सहूलियत न ॾींदी पई आहे। पोइ मोर हाणे साल जो मिसाल अॼु वठी छॾियो आहे ढोर लख रुपए जो, त उन में वरी साल उन जे पोयां पुठियां महिनत करणी पवंदी आहे। पोइ उन हिसाब किताब में पोइ खुराक बि त आहे। राति जो बसि को तंबू ॾींदा आहियूं, को कपिड़ो ॾींदा आहियूं, कोई आहे गाह वधो माण्हू पलाल ॾींदो आहे। ॾुख सुख हर कोई निभायूं। असां जहिड़ा ग़रीब आहियूं, असांखे खेमो कोई न ईंदो आहे, न को वेहण बि ईंदो आहे। जो वेंदा आहियूं कंहिं ज़मीननि में, चवंदा असांजी बनियूं त लॾे वञो। न असां वटि बनी न ॿारो, न अहिड़ा ॿार कखनि में पिया आहिनि। असांजो इहो आहे त असांखे कुझु मिलियो वञे फंड माल जो, या को खेमो मिलियो वञे, उहो खेमो असांखे न मिलंदो आहे। आज जो साईं मिड़े बारियूं बारियूं वेठा आहियूं, मिसकीन आहियूं, के पारनि ते वेठा आहियूं, के ॿारड़ा पिया आहिनि टिपड़ा विझूं, ॿियो काॾे वञो साईं। माल दाल बीमार हूंदो आहे, न को सुयारो आहे, न को ॻाल्हि। सॼी उमिरि असां इन में गुज़ारियोसीं पारनि ऐं गर्मियुनि में। न को तंबू मिलियो आहे, न को ॻाल्हि। छड़ो ईअं राति जो गुज़ारींदा आहियूं पारे ते, ॾींहं जो माल जी खोरी भला खणी ईंदा आहियूं, न को गाह मिलंदो आहे। न साईं कुझु कोन्हे असां वटि ग़रीब आहियूं, जेको माल सर्दी में सॼी राति पारे में मरदा पिया आहियूं। कुझु कोन्हे असां गवर्नमेंट अटो महांगो थी वियो आहे, खंडु चांहि महांगी थी वई आहे, 100 रुपए खंडु किलो थी वई आहे। ग़रीब ऐं पधर ते वेठा आहियूं, ॾिनो वञे कुझु असांखे। मालवंद माण्हुनि जो चवणु हो त माल जो चारो न हुजण करे शुगर मिल मां निकिरंदड़ मड कमनि जी छेली ऐं पलाल खणी माल जो चारो कयूं था। हुननि चयो त लाइव स्टॉक खातो बि असांजी सार नथो लहे ऐं बीमार थींदड़ माल लाइ वेटरनरी डॉक्टर बि चकास लाइ नथा मोकिलिया वञनि। हुननि सिंध सरकार तोड़े सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी खां मुतालबो कयो त असां मालवंद माण्हुनि जी सार लधी वञे, असांजे माल जे बचाव लाइ टुका हया वञनि ऐं असांखे रहण लाइ तंबू पिणु ॾिना वञनि त जीअं सख़्तु सर्दी खां बची सघूं। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ टीवी, दाद लगारी।